कलम ही कलम आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लफ्ज़ कलम। अचो त लफ्ज़ कलम जे बारे में पढ़ूं। अखर जा नाला काफ लाम मीम। आवाज़ क ल म। लफ्ज़ कलम मददगार लफ्ज़ ही आहिनि। जुमलो ही कलम आहिनि। हये ज़ेरे ही काफ ज़बर क लाम ज़बर ल मीम ज़बर म कलम अलफ मद आ हे ज़ेरे हे नून ज़ेरे ने आहिनि। ही कलम आहिनि। कलम मुज़क्किर लफ्ज़ आहे। कलम अदद जमो ऐं कलम अदद वाहिद लफ्ज़ आहे। कलम ग्रामर में इस्म आहिनि। कलम माना काने मां घड़ियल लिखण लाइ चौबदार कलम ठहियल। बूटे जी टारीअ खे बि कलम चइबो आहे। अचो त कलम लफ़्ज़ खे लिखण सिखूं। काफ ज़बर क लाम ज़बर ल मीम ज़बर म कलम। अखर दस काफ लाम मीम। आवाज़ क प्लस ल प्लस म। काफ के सिट जे मथां लिखबो। लाम के सिट जे मथां लिखबो। मीम के गोल मथां लिखी बाकी हेठ लिखबो। क ल म। चवणी कलम तलवार खां तिखो आहे। कलम गूंगे जी ज़बान आहे। हिन वीडियो खे लाइक कंदा शेयर कंदा फॉलो कंदा। कलम ही कलम आहिनि।